मीरपुर मादिलुमा फ़हीम मज़ारी जी ख़बर मूजिब सिंध के नामवर अदीब ऐं तारीख़दान डॉक्टर लाल बख्श नायच जी नई किताब नायचनामा उर्फ़ पीढ़ी नामा जे महूर्ती तक़रीब संदसि अबाणे ॻोठ में बहितरीन नमूने सां मल्हाई वई। हिन तक़रीब में इलाइक़े जे इल्मी अदबी सियासी ऐं समाजी शख़्सियतनि सुमायत नायच कबीले जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब के खिताब कंदे ताज टांवरी अली हसन चढ़ गुलाम शबीर पीराई अयाज़ ख्वावर नोमान सिंधी उस्ताद अयूब बोज़दार ऐं ॿियनि मोअज़्ज़ज़ मेहमाननि डॉक्टर लाल बख्श नायच जे इल्मी पोहरे के शानदार लफ़्ज़नि में भेटा पेश कई। मुक़ररीन चयो था जंहिं उमिरि में माण्हू आराम के तरजीह ॾींदा आहिनि, डॉक्टर साहब उन उमिरि में बि सिंधी ऐं उर्दू अदब के अहिड़ा नायाब किताब ॾेई रहियो आहे जेके तारीख़ जे असुल रूप के ज़ाहिर कनि था। नायचनामा सिर्फ़ एक कबीले की तारीख़ ताईं महदूद ना है, पर ही किताब सिंध के जामोट कबीलन की तारीख़ जो एक मुकम्मल इंसाइक्लोपीडिया है। ये तहकीकी कम न सिर्फ सिंधी पर उर्दू अदब लाइ पिणु एक वॾो सरमायो साबित थींदो, जंहिंमां ईंदड़ नसुल भरपूर फ़ाइदो हासिल कंदा। मेहमाननि वधीक चयो त अहिड़ा तारीख़ी किताब लिखण वक़्त जी अहम ज़रूरत आहे त जीअं असांजी तारीख़ी विरसे खे महफ़ूज़ बणाए सघे।